वैसे कराची में तो रोज़गार अनेक ही आहिनि, पर हिते साहिल समुंद्र जे जेके पौड़ित आहिनि इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो हिन महांगाई जे दौर में कीअं गुज़ारो थिए थो, केतिरो कमाइनि था, इन बारे इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जो छा चवणु आहे। बेटा क्या नाम है? नसीम। नसीम, ये क्या है? ये बाज है। बाज है? इसका बाज का क्या करते हो? इधर लोग पिक्चर ही बनाते हैं। 50 पिक्चर बनाते हैं? कितने पैसे लेते हो कि पिक्चर बनाने के? 50 रुपए। अच्छा, पैसों का क्या करते हो? घर पे लेके जा रहे हैं। अच्छा, घर गुजारा करते हो। अच्छा, दिन में कितना कमा लेते हो? 300-400 डेढ़ बन जाए। कितने कमा लेते हो? 300-400। 300-400 रुपये कमा लेते हो, माशाल्लाह। ये कब से काम कर रहे हो? एक हफ्ता होगा। अच्छा, ये कहाँ से पकड़ा है और किसने पकड़ा है? हमारा अबू ने पकड़ा है। अच्छा अच्छा, ठीक है, मतलब अच्छी रोजी हो जाती है। हाँ। यहाँ पे 10-12 साल से काम कर रहे हैं। 10-12 साल से 500-600 रुपये कमाते हो? यहाँ से किसी को पैसे वैसे देने पड़ते हैं क्या? नहीं, कोई पैसे नहीं देने पड़ते सर, झूठ ना बोले। अच्छा हाँ, पहले ठेकेदार लेते थे, अभी कोई ठेकेदार नहीं, अभी कोई पैसे नहीं देने पड़ते। अच्छा, इतने में गुजारा हो जाता है? अल्हम्दुलिल्लाह, क्या करूँ, गुजारा कैसे, भैया चल रहा है। अच्छा, और कोई परेशानी यहाँ पे? नहीं, और तो कोई परेशानी नहीं है सर। अच्छा, ये यहाँ पे जो साहिल समुद्र पे लोग तफरी के लिए रोज़ आते हैं, इतनी भीड़ रोज़ होती है या आज है? ना, भीड़ इतनी रोज होती है। अच्छा, आज नहीं, रोजाना होती है इतना भीड़। 800 दे देते हैं, गाड़ी पर आया। अच्छा, गाड़ी पर है? जी। किराए पे है? गाड़ी तो किराए पे। कितना किराया देते हो? किराया तो 50, 150, 100 लेता है, जितना घुमाते हैं उतना पैसे देते हैं। नहीं, गाड़ी का किराया दे के आपको कितना बच जाता है डेली? डेली यही 1500, 2000 अच्छा। गाड़ी वाले को बच जाते हैं, उसमें हमको 800, 1000 रुपये वापस दे देते हैं। अच्छा, यहाँ पे डेली इतनी भीड़ होती है या आज है इतनी? कभी कभी होती है। साल के 12 महीने ये सिलसिला चलता है? हफ्ते एतवार पे ज़्यादा होते हैं। हफ्ते एतवार पे ज़्यादा होते हैं? जी जी। वैसे आम दिनों में कम होता है? आम दिन में कम होते हैं। अच्छा, जैसे अभी सर्दियाँ में ये लोग इतने हैं, ये मतलब वैसे ही होते हैं या आज ऐसे ही ये? होते हैं, गर्मियों सर्दियों दोनों में ऐसे ही होते हैं। अच्छा, मतलब यहाँ कराची के लोग जो तफरी को ज़्यादा तरजीह देते हैं। अच्छा, ठीक है, मतलब गुजारा हो जाता है ना? हो जाते हैं। अच्छा, यहाँ क्या परेशानी है आपको? परेशानी तो पहले ये ज़्यादा था कि कचरा ज़्यादा होता था। अच्छा। अब सफाई सुथराई कर रहे हैं तो कचरा ख़त्म हो गया। अच्छा, यहाँ किसी को आपको कोई देना पड़ता है क्या? नहीं नहीं, अभी तो नहीं देना पड़ता, पहले देना पड़ता था। अभी कोई मतलब देना नहीं पड़ता है? जी नहीं। अच्छा, कितना कमा लेते हो इसमें? ये समंदर के ऐसे हवाई रोजी है, अवाम होते तो काम होते, अवाम नहीं होते तो कुछ भी नहीं होते। अच्छा, वैसे आपकी दिहाड़ी कितनी बनती है? ये समंदर का मैंने आपको बताया ना कि हवाई रोजी है, 700-800 भी बनते, 1000-1200 भी बनते। हाँ। अच्छा, कितना अरसा आपने बताया? तकरीबन 10-12 साल। 10-12 साल। आप ही करे हो या आपके मतलब अब्बू या पहले कोई करते थे? मैं करता हूँ। अच्छा, मेरा आप ही वालिद जो है पोलो घोड़े चलाते हैं। अच्छा, पोड़ो गोलो चलाते हैं, ठीक ठीक है। अच्छा, यहाँ पे कोई भुत्ता वगैरह या कोई? पहला था, अभी ठेकेदारों ने आपस में लड़ाई की है और ठेकेदारी निज़ाम जो था वो ख़त्म हो गया। अच्छा, कौन ले रहा था? ये पहला लेते था पठान थे, अच्छा, कोई ठेके थे, वो लेता था भत्ता 200 रुपये, ठेले वाले से लेता था 500 रुपये, और नशे में भी होता था। जो नहीं देता, ये तो समंदर का कारोबार है, वही रोज़ी है, जिसको लग गया सही है, नहीं है तो ये सर्दियों के मौसम में कुछ भी नहीं होते। ये तो आप देख रहे हैं, अभी स्कूलों का छुट्टी है, थोड़ा बहुत आवाम है, स्कूलों का छुट्टी ख़त्म हो जाए फिर कोई भी नहीं होता। अच्छा, यहाँ आतवार के अलावा दिनों पे जो है यहाँ लोग होते हैं? हाँ, थोड़ा बहुत होते हैं, क्योंकि मैंने आपको बताया ना कि जून जुलाई में काम होते हैं, सर्दियों में जो होते हैं कोई नहीं आते यहाँ पर। अच्छा, ये लोग कितने बजे तक यहाँ होते हैं साहिल समुद्र के पट्टी पे जो अपने यहाँ पे घूमने के ये लिए? तो साहिल समंदर ऐसा जगह 24 घंटे यहाँ पर सर्विस है। अच्छा, रात को भी लोग होते हैं? हाँ, रात को भी होते हैं। अच्छा, आप कहाँ तक रोजी यहाँ पे करते हो? कितना टाइम रहते हो? सुबह कितने बजे आते हो? हम इस टाइम आते 5 बजे आते हैं, रात को 2 बजे 1 बजे चले जाते। अच्छा, माशाल्लाह, इतना लंबा टाइम देते हो आप? कॾहिं 400, कॾहिं 300, कॾहिं 250, कॾहिं 100 भी आहे, कॾहिं 500 भी आहे, हिकु जहिड़ो न आहे। अच्छा, ही हिते रोज़ ईंदो या कॾहिं कॾहिं? हिते रोज़ ईंदा आहियूं। अच्छा, अॼु जीअं माना अरबा जो ॾींहुं आहे त अॼु माण्हू वधीक हूंदा नी या ॿिनि ॾींहंनि में? अॼु माण्हू कुझु वधीक, राति माण्हू कोन हुया। अच्छा, हा हा। ही पूरो सिलसिलो पूरो माना महीनो ईअं ई हलंदो आहे या माण्हू करे घटि बि हूंदा आहिनि? न माण्हू घटि बि आहिनि, 2 ॾींहं में माण्हू आहिनि, बाक़ी हिकिड़ो हफ़्ते में हिकिड़ो इतवार में आहिनि, बाक़ी कोन माण्हू। अच्छा, या 2 ॾींहंनि में छुट्टियुनि जो। हिते केरु तव्हांखां पैसा वैसा त कोन थो घुरे? अॻे वठे पियो असांखे, हाणे कोन्हे को, हाणे EBC वाला असांखे नथो छॾे धंधो करणु। हाणे कोन था वठनि? CBC वाला असां छॾे त कोन, हुते मथे असांखे ड्रोड़ा हेठि लथो आहे। अच्छा, हा हा। हू छा था चवनि? उहो चयो हेॾे पाणी ते वञो न, केटरियूं वेटरियूं खंसे बसि। छा पैसा था घुरनि जा? न पैसा न, अचो त किनार बंदि आहे बसि।
अच्छा किनारे ते वञणु बंदि आहे हाँ हाँ धंधो करणु छो बंदि हुन में त रोज़ी रोटी करियो था हिन में कहिड़े छो मना कंदा आहे। रोज़ी त कयूं था, रोज़ी करणु नथो छॾे न। तुंहिंजी छा वजह छा थो ॿुधाए अलाए चए थो अञा बसि ठाल कोन थियल आहे, असांजी जहिड़ो आहे 4 हमरा मरी विया न। अच्छा उन जे करे त उहो त जेके माण्हू पाणी में लहंदा आहिनि उहे माना उन्हनि खे मना आहे न, तव्हां त माना पंहिंजो रोज़ी रोटी कंदा आहियो न, इन्हनि में त न यार कयूं था, असांखे नथो छॾे न, असांखे ड्रोड़ाए थो, असांजो 2-3 ॾींहं खेटरियूं खंसे वो होॾे वञी जमो कयो आहे। अच्छा पर जॾहिं तव्हांखे न छॾींदा आहियो त वांदा हूंदा आहियो छा कंदा आहियो पोइ हाणे पियो फिरंदासीं, हाणे छा कंदासीं, कमकार त कोन्हे, खेटरियूं खंसे वञे थो। उन ॾींहुं तव्हांजो इहो कमु धंधो बंदि हूंदो आहे हा हाँ बंदि हूंदो। तो ॿुधायो त हीउ केतिरे अरसे खां तव्हां हितां मच्छी जो इहो कमु कंदा आहियो ऐं केतिरो हिन में तव्हांखे प्रॉफिट थींदो आहे, केतिरे क़िस्म जूं मच्छियूं निकिरंदियूं आहिनि हिते थोरो ॿुधाइजो। इन में सभु नंढी मच्छी निकिरंदी आहे, पर ई जेको असांजो जेको ई कमु आहे थी वियो ॿियो हींअर बनियो आहे। पहिरीं असांजा वॾा ॻाल्हि कंदा हुआ, सवाइ क्लिप्टन जे अलावा ॿियो कुझु बि कोन हुओ हिते। हीउ सॼो जंगल हूंदो हुओ, अंग्रेज़ ब्रिटिश जे टाइम खां असांजा वॾा हिते मच्छी मारींदा आहिनि। अॼु वरी असीं नई नसल आहियूं, असीं हिते मच्छी मारींदा आहियूं। हिन में सन्ही मच्छी ईंदी आहे, वॾी न ईंदी आहे, मगर इहे कुरड़ियूं बुरड़ियूं हीअ मुश्का लेडी फिश जेके चवनि था, इहा मच्छी हूंदी आहे, सोल हूंदे आहे, दंदिया हूंदा आहिनि, इहा मच्छी मरंदी आहे हिते। बाक़ी असांजो रोज़गार पहिरीं जेको उहो 200, 300, 250 ईअं कमाईंदा हुआसीं। हींअर थोरो वरी रेट वधीक थी वियो त हींअर वरी असांखे 1000, 500, 400, 500, 600, 800 मिलंदा आहिनि। हा हितां थी। अच्छा कहिड़े क़िस्म जूं मच्छियूं निकिरंदियूं आहिनि, मच्छियुनि जे जेका क़िस्म आहिनि नाला कहिड़ा कहिड़ा आहिनि? नाला हीअ आहे, मोरी मच्छी थींदी आहे, इहा मच्छी नसल एतिरी थींदी आहे। बाक़ी ॾंदियो थींदो आहे, लेडी फिश जेके चवंदा आहिनि फिंगर फिश उहा थींदी आहे, मुश्को थींदो आहे। बसि इहा सन्ही मच्छी थींदी आहे, वॾी मच्छी त इलाही घटि मरंदी आहे। अच्छा इन में जो मार्केट में केतिरे क़दर रेट आहे ऐं घणे किलो वेंदी आहे ऐं इन में महांगी मच्छी कहिड़ी आहे? लेडी फिश झींगो महांगी मच्छी आहे, बाक़ी मोरी मच्छी आहे इहा थोरी सस्ती मच्छी आहे, 100-150 रुपया किलो इहा हले थी। लेडी फिश जेकी आहे 500, 600, 700 रुपया किलो बि हले थी उहा मच्छी। बाक़ी झींगो आहे उहा 1000, 500, 1500 इहा हलंदी आहे। अच्छा तव्हां त गॾिजी करे घणा ग्रुप में कमु कंदा आहियो? 8 बि हूंदा आहियूं, 10 बि हूंदा आहियूं, 5 बि हूंदा आहिनि, 2 बि हूंदा आहिनि, जहिड़ो यार हूंदो आहे हल्को फुल्को उनमें। अच्छा तव्हां हिते सिर्फ़ु किनारे ते इहो कमु जेको आहे कंदा आहियो या अंदरि बि समुंड जे जेके वेंदा आहियो? असांजो हिते ख़ाली साहिल जो कमु आहे, बसि किनारे जो कमु आहे। साहिल किनारे जो कमु आहे। असांजो ॿेड़ियूं कुझु बि कोन्हे, असीं ज़माने खां हिते ई मच्छी मारींदा आहियूं। हींअर जेको पब्लिक वधी आहे, पहिरीं त कुझु बि कोन हूंदो हुओ हिते, सुनाटो हूंदो हुओ। सी बी ओ जो बि नालो अबा ॾाढा ॻाल्हि कनि था की इहे हींअर थी वियो आहे। बाक़ी सवाइ पुराणे में पुराणो हिकिड़ो क्लिफ्टन हूंदो हुओ बसि। हिन खां बाद ही कहिड़ा पार्क, ही हाइपर, ही मिकडोना, ही फलाणा, ही ढिमकाणा, इहा सभु हींअर आहिनि। हा हुन खां पहिरीं कुझु बि कोन हुओ। इहे बंगला इहे कचा हूंदा हुआ। असांजा वॾा ॻाल्हि कंदा हुआ, दरगाह तक पाणी हूंदो हुओ, इहे अब्दुल्ला शाह गाज़ी तक। इहे हुन वक़्त खां मच्छी मारे, वरी पाणी पुॼते हाणे एतिरो पुॼते थी वियो आहे पाणी। अच्छा मच्छी किथे कहिड़ी मार्केट में ॾींदा आहियो? फिशरी मार्केट में। फिशरी मार्केट जी। हा इहे टैक्स बि असीं ॾियूं था नेवी खे, जेको परसेंट थींदो आहे। घणो परसेंट नेवी खे टैक्स ॾींदा आहियो? 10 जे पुठियां रुपयो परसेंट आहे, 100 जे पुठियां 100 रुपया, 1000 जे पुठियां 100 रुपया परसेंट। माना 10% तव्हां ॾींदा आहियो? तव्हांजी जेका प्रॉफिट थींदी आहे उन ते 10% तव्हां माना नेवी खे ॾींदा आहियो? हा। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.